जेको मज़ा इहो शौकत नाइक आहे उनखे मूंखे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइनि मूं वटि रिकॉर्डिंग आहे SSP खे बि ॾियण लाइ तयारु आहियां त मूंखे ॿुधायो SHO 2 लख घुरे ऐं शौकत गारगंद करे छा SSP ज़िलो जामशोर जा ठेके ते जेको सो ॾेई छॾियो आहे ऐं इहे थाणनि ते जेके ठेकेदार विहारे छॾिया आहिनि त बाबा कमाया ऐं पोइ मंत्रियूं मूं वटि पहुचायो छो त चवई SSP नाले थो त SSP साहिबु 6 लख घुरनि जॾहिं 6 लख घुरिया आहिनि जॾहिं ॾोहारी आहे त पोइ 6 लख छा था वठो पोइ हुनखे तव्हां कानून कटण में छो नथा आणियो 4 ॾींहंनि खां गुम आहे हुन ते का FIR नथी कटी वञे हुनखे का FIR कटे तव्हां जेल जे हवाले कयो न 4 ॾींहनि खां गुम कयो गुम करण जो मक़सदु इहो आहे त बारगी थिए पैसा वठो जो हुन राति असांखां चयो त भाउ तव्हां असांखे 2 लख ॾियो 6 लखनि मां 2 लख ते आया यासिर होटल ते असां इंतज़ारु कयोसीं 2 लख उते हू खणी विया उते SHO आयो पुछा कयोसि त आयो कोन आयो उते अची कार में उते अची बीठो चई मूंखे हेतिरा पैसा ॾियो त मां तव्हांखे माण्हू थो ॾियां ख़ुदि मूंखे SHO चयो त 2 लख ॾियो त असीं इन SHO जी अहिड़े महिल जी मज़मत कयूं था STP इन SHO ख़िलाफ़ तहरीक हलाईंदी सॼे ज़िले जे अंदरि जेसि ताईं इन SHO खे हटायो न वेंदो ऐं जेको सो शौकत नाइक जे मथां FIR न कटी वेंदी जीअं असांखे धमकियूं ॾिनियूं असांखे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया तेसि ताईं STP सॼे ज़िले जे अंदरि इन ख़िलाफ़ एहतजाज कंदी असीं SSP सां वफ़द सूरत में मिलंदासीं ॿी सूरत में सॼे ज़िले जे अंदरि हिकिड़ी ज़बरदस्त हिकिड़ी तहरीक हलाई वेंदी